भी तव्हां भाइरनि दोस्तनि खे त अबा मां हिकिड़ो माण्हू आहियां, मां इहा न आहे त का अबा मुंहिंजो वोट आहे, वोट इहो तव्हांजो आहे। जॾहिं तव्हां भाइर दोस्त मुंहिंजी ताक़त थियो था तॾहिं इहा असां पंज मुठी करे असां हिननि खे हिन महिल हुकूमत हिननि जी आहे, पार्टी हिननि जी आहे जेका ॻाल्हि कनि था, इन ताक़त खे असां तॾहिं मुंहुं था ॾियूं तॾहिं तव्हां भाइर मां सां गॾु आहियो, तव्हां नौजवान मां सां गॾु आहियो। अकेले सिर कुझु बि मां न आहियां, मां तॾहिं आहियां जॾहिं तव्हां मां सां गॾु आहियो। ऐं इंशाअल्लाह मूंखे पूरो यकीन आहे त अॻिते हिकिड़ो दफ़ो इहा शइ असां साबित करे वियासीं त हे मजबूर थींदा, हे मजबूर थींदा त अचे माण्हुनि जे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी सियासत छा हुई? अवाम जी। हुन कंहिंजी ॻाल्हि कई? अवाम जी ॻाल्हि कई। हो हीअं ड्रॉइंग रूमनि में वेही, बंगलनि में वेही सियासत न पियो करे, सियासत हुन बंगलनि ऐं ड्रॉइंग रूमनि खां कढी अवाम जे क़दमनि में आंदी। हुन जो नारो हुयो ताक़त का सरचश्मा अवाम। हिननि इहो सम्झो त इहे नारो जेको आहे, पर उहा हुननि जी छा हुई? ठगी हुई, छोकी हुननि खे का बि अवामी एजेंडा न हुई। हुन साॻियो खणी उन ताक़त जो सरचश्मो ताक़त खणी वॾेरनि खे ॾेई छॾियईं त भाउ मुंहिंजा वॾेरा तेसि ताईं तोसां गॾु आहिनि जेसि ताईं तो में मुफ़ाद अथनि, जंहिं ॾींहुं तो में मुफ़ाद निकितुनि त इहे वॾेरो कोई बि तोसां न बीहंदो। अवाम उहा आहे त जंहिं बि अवाम सां पंहिंजी सचाई कई, उहो ग़रीब आहे जेको तव्हां सां हर दुख सुख में बीहे थो, उहो सोचवंद माण्हू आहे जेको हर दुख सुख में तव्हां सां बीहे थो। मां चवां थो त चैलेंज कयां थो, जिन हालातनि में असां सियासत कयूं था, जेको बि पीपल्स पार्टी जो लीडर हुजे, मां चैलेंज कयांसि थो हिननि हालातनि में अचे जे हिकिड़ी काउंसिलर जी बि सीट खटी वञे त मां सलाम कंदोमांसि त इहो छा आहे त उन्हनि वटि का बि अवामी एजेंडा कोन्हे का। मां वरी बि इहो तव्हां सभिनी ॿाहिरनि अर्ज़ु कंदुसि त हिन महिल जेका बि शइ आहे असांजे हथ ॿी का शइ कोन्हे का, पर इहा आहे त तव्हां सां हर दुख सुख में गॾु आहियूं। तव्हांजो जिते बि सॾु थींदो तव्हां सां गॾु अचे बीहंदासीं। तव्हांजो जेको बि हक़ु हूंदो उन जे लाइ भरपूर नमूने मां सम्झां थो त असेंबली जो फ्लोर उहो आहे जे तव्हांजी ताक़त हूंदी, तव्हांजे तरफ़ों इहा असांखे ताक़त मिलंदी त तव्हांजो सम्झो त मां वकील आहियां, तव्हांजो मां जेको आहे सो केस भरपूर नमूने अॻु में बि विढ़ियो आहे, अॻु में बि जॾहिं बि मौक़ो मिलियो आहे। मां सम्झां थो हिन साल में हुननि कोशिशि कई, जॾहिं बि असांजी का रेज़ोल्यूशन आई, हर रेज़ोल्यूशन मुंहिंजे लाड़काणे जे मथां हुई, लाड़काणे जे ड्रेनेज जे मथां, लाड़काणे जे अस्पताल जे मथां, लाड़काणे जी जेके बि हालात आहिनि उन्हनि जे मथां, पर हुननि कोशिशि कई त कॾहिं बि असांजी रेज़ोल्यूशन फ्लोर ते न अचे। जॾहिं बि मौक़ो मिलियो ॻाल्हाइण जो त सदाईं लाड़काणे ऐं सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कई, सिंध जे लाइ ॻाल्हायो, लाड़काणे जे मसइलनि ते ॻाल्हायो, पर उहा ॻाल्हि बि हुननि खे नथी वणे। उते जॾहिं बि ॻाल्हाइण जी शुरूआति कंदा हुआसीं त कोई न कोई इंटरप्शन अचे शुरू कंदा हुया, पर मां सम्झां थो त माण्हू सुजाॻ आहिनि, लाड़काणे जो माण्हू मां सम्झां थो अञा वधीक सुजाॻ आहे। ॿिए त हाणे असांजो इहो ई कमु हुजणु खपे त निकिरी असां घिटी घिटी निकिरूं, असां दर दर वञूं। असां हिन महिल टाइम तमामु शॉर्ट आहे, टाइम तमामु घटि आहे, हिन महिल असांजी पूरी इहा ई कोशिशि हुजणु खपे त घर घर वञूं, असां इहो पैगाम ॾियूं त असांजी भलाई, असांजे बचनि जो मुस्तक़बिल, असांजी लाड़काणे जी भलाई इन में आहे त हिननि खे अहसासु करायूं त अॻिते सियासत उहो कंदो जेको अवाम सां गॾु हूंदो, अॻिते सियासत उहो कंदो, अवाम उन खे पज़ीराई ॾींदो जेको अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कंदो, अवाम सां गॾु हूंदो ऐं अवाम जी भलाई जे लाइ पूरी कोशिशि कंदो। तव्हांजी महिरबानी। मुंहिंजा नौजवान साथी हिन अॼोकी गॾिजाणी में वेठल मुंहिंजा साईं ऐं मुंहिंजा जेके असांजा ॿाहिरि नौजवान आहिनि सभिनी खे अस्सलामु अलैकुम। मुंहिंजा साईं, मां सम्झां थो त हीअ जेका इलेक्शन थी रही आहे, इहा लाड़काणे जे अंदरि सियासत जे हिकिड़े नए बाब जी इब्तिदा आहे ऐं हिकिड़ो सियासी लाड़काणे जे अंदरि जेको हिकिड़ो जमूद हुयो, उहो मां सम्झां थो त 2018 में बि टुटो, पर अॼु जेका हीअ ज़िमनी इंतिखाब आहे त इन में मुंहिंजी जेका नज़र अचे थी त जेका आवाम जे अंदरि हाणे हुननि जे ख़िलाफ़ु नफ़रत आहे, जेको आवाम जे अंदरि जेका 11 साल जी हुननि जी कारकर्दगी आहे,
जेका 11 साल में हुननि खां आवाम जी दूरी आहे, आवाम खां जेको परे रहिया आहिनि, लाड़काणे जे माण्हुनि खां परे रहिया आहिनि, त मां सम्झां थो त उहा ई मोट हुननि खे मिली रही आहे। 11 साल आवाम हुननि जे दरनि ते, मां सम्झां थो त जेका आवाम जी उते उन्हनि जे दरनि ते हालत थी आहे, अॼु साॻी मोट हुननि खे मिली रही आहे, जो आवाम जे अंदरि वञण जहिड़ा न रहिया आहिनि, हाणे रुगो वञनि था वॾेरनि जे दरनि ते, वॾेरनि जी ओताकुनि ते, वॾेरनि जे सहारे ते, बाक़ी आवाम जे अंदरि हुननि जी काई बि पज़ीराई कोन्हे का। मां सम्झां थो त जेका 2018 जूं चूंडूं हुयूं, लाड़काणे अवामी इतिहाद जे प्लेटफॉर्म ते, लाड़काणे अवामी इतिहाद जे पंहिंजो जेका बि दोस्त हुया, उन्हनि हिकिड़ी भरपूर इलेक्शन विढ़ी ऐं लाड़काणे जे अंदरि मां सम्झां थो त लाड़काणे जे अवाम, लाड़काणे जे बाशऊर अवाम, लाड़काणे जे बाशऊर नौजवाननि, असांजूं जेके घरनि में असांजूं अदियूं ऐं अमड़ियूं आहिनि, उन्हनि जे शऊर जे वोट जे करे मूंखे कामयाबी मिली, लाड़काणे अवामी इतिहाद खे कामयाबी मिली। साईं मुंहिंजा हे 1.5 साल गुज़रियो या 1.25 साल 14 महीना, जुलाई में इलेक्शन थी, अगस्त में या केस जेको डिस्क्वालिफिकेशन जो या डी सीट जो महीने जे अंदरि 20 ॾींहंनि में असांजे मथां दाख़िल थियो, उहो 22 अगस्त 2019 ताईं वो केस हलियो ऐं 2019 जे अगस्त में वो फ़ैसिलो आयो, त मां सम्झां थो त हुननि जे ख़्याल में इहो ई हुयो त हीअ हिकिड़ी बाई इलेक्शन आहे, सरकार जी इलेक्शन आहे, माण्हू जेको आहे सो मजबूर थी, माण्हू जेको आहे सो कंहिं ॾाढ जे आॾो मजबूर थी, कंहिं लालच जे आॾो मजबूर थी, लाड़काणे जो अवाम असां सां गॾु हूंदो, सरकार सां गॾु हूंदो त बाबा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी खे वठी मां जेको ॾिसां थो त कलाकूं हो लाड़काणे जे अंदरि वठी आया आहिनि, पर मां हिकिड़ो सवाल कयां थो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे खून सां हिननि जी पार्टी जी, उन जी ख़ानदान जी कहिड़ी सचाई रही। 11 साल जे अंदरि जॾहिं पंहिंजी शहीद मोहतरमा वालदा जो या शहीद क़ाइद जो जॾहिं हो खून सां सचा न रहिया, त लाड़काणे जे अवाम सां कहिड़ो सचो रहंदो। त हाणे जेका हिननि जो मामिलो आहे, हाणे पंहिंजी पज़ीराई कान्हे का काई, त वाह बिलावल ज़रदारी साहब खे वठी ऐं अवाम में वेंदासीं। 1.5 साल थियो आहे, 14 महीना थिया आहिनि। वो चए थो त मां इलेक्टेड आहियां, पर असां सम्झूं था त हो बि सिलेक्टेड आहे, कहिड़े बि नमूने